खटियो खाए फ़क़ीर धक जड़े भोलड़ी ईअं थोरी थींदो आहे साईं। न न वज़ीर आला तब्दील थियणु खपे सिंध जो। इहा हक़ीक़त आहे। सिंध जो वज़ीर आला हेॾी सैयद ज़ात अहल बैत जी औलाद आले नबी आले रसूल जंहिंखे ॾिस तो सैयद खे वेठो थो ॻाल्हाए। को सैयद जो एतिराम इज़त रही कोन्हे। मुराद अली शाह सैयदनि जी इज़त ई ख़तमु करे छॾी। माल जेको खाए थो गारियूं बि उहो झले न। माल खाए ज़रदारी शर्जील मेमण ऐं माण्हू वरी ॾिसो त होटलनि ते बाज़ारुनि ते दुकानुनि ते जिथे किथे उहो सैयद खे पिया था ॻाल्हाइनि। हुन वीचारे खे छा मिलियो? वधे त रुॻो सखणा दौरा कंदो। हाणे बि वॾी कोशिशि कई इन जहाज़ में चढ़ी फड़ 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 कंदो। होॾे गुड्डू बैराज सखर बैराज हुते हुते वीचारो ॾाढो भॻो। वॾी कोशिशि कई त मां बि जेको आहे सो माल खावां। रुॻो मरियम छो खाए? हे जेको चीन मां अचे थो रुॻो पंजाब वारा मरियम शहबाज शरीफ़ गॾिजी खाई वञनि। वरी वीचारे कोशिशि कई उहो बि जेको आहे सो हे छोकिरनि उहा बि नाकाम करे छॾी न फेसबुक वारनि। हिन दफ़े सोशल मीडिया वरी जेको आहे सो जे करे वीचारनि कट बि न हणी सघिया। ऐं बोर्ड जी वॾी शौक़ु हुयनि वॾी कोशिशि बि ॾाढी कयनि। हालांकि असां त आहियूं घटि पढ़ियल बा ज़रायत बि हे पढ़िया पाशी बि हे पढ़िया। बोर्ड इनखे थोरी चइबो आहे। बोर्ड चइबो आहे त जेको पाणी दरिया जो मथां किनारनि खां वही हले ओवरफ्लो थिए। जॾहिं किनारा टपी हले त हिनखे बोर्ड चइबो आहे। कट हणण खे बोर्ड चइबो आहे छा? जीअं टोड़ी बंद खे कट हणो। हाणे उहो छो हणनि उहो त हाणे सभु केरु सम्झे थो। ऐं असां बि डिॼूं था उनजो नालो न खणंदासीं त भाउ फलाणे शहर खे बचाइण जे लाइ जेको आहे सो कट हणी बाक़ी सिंध ॿोड़ियनि। हाणे बि इहो ई प्रोग्राम हूंदो त साॻी तरीक़े सां 2010 वांगुरु जो हुन पासे खे बचाइणो आहे। परे पासे खे जीअं लहर लोॾो बि न अचे एॾा तकलीफ़ न अचे। उन्हनि जे करे जेको आहे सो कोशिशि इहा बि कनि त साॻियो ई वरी तयारी कयनि। साईं पूरो प्रोग्राम कयोनि। हर शइ तयारु हुई पर हुन कमु गड़बड़ थी पई। ॾेखारनि त बाबा सखर बैराज जा 9 दरवाज़ा त बंदि लॻा पिया आहिनि। भला हुनजा खोलियो जेकॾहिं पाणी घणो आहे पोइ कीअं खोलनि? पोइ सालनि खां उहो खुलिया ई न आहिनि। हुन ते कट ज़ंग चढ़ी वई आहे मिटी ॼमी वई आहे। उते वरी वण फुटी आहे नंढा नंढा ॿूटा। छो जिते पाणी बि हुजे मिटी बि हुजे उते त ॿूटा नंढा नंढा फुटी ईंदा न। हाणे त ॿूटा फुटी आया आहिनि। ज़ंग दरवाज़नि खे लॻी विया नट बुल्ट कसजी विया आहिनि। पोइ पाना पेचकशे हुनखे को असरु कोन था कनि। पोइ बंदि लॻा पिया आहिनि सालनि खां। हुननि खे ख़बर आहे त इहे खोलणा न आहिनि। पोइ 9 दरवाज़ा बंदि लॻा पिया आहिनि। पोइ पाणी आहे त खोलियो। हल उहो बि नाकाम आहिनि। पर हाणे माण्हुनि खे जेको आहे सो कावड़ पर सुठो जो बचाव थी। जीअं 2010 में समूरनि माण्हुनि जी कावड़ ख़ुर्शीद शाह ते ई उन जेको आहे सो सखर खे बचाइण खां ईअं कयो आहे। हाणे सभिनी खे ख़बर हुई त कंहिंजे बचाइण खां इहो थियो आहे। बहरहाल सभु केरु डिॼे थो असां वांगुरु। सो हाणे वरी जेको कावड़ वरी मुराद अली शाह ते थिया। जेकॾहिं बोर्ड अची वञे हा कट हणंदा टोड़ी बंदि खां साॻी जाइ ते पर बचाव थी वियो ऐं बोर्ड जो बचाव थी वियो। हाणे थियणु ईअं खपे त शाह साहिब खे छॾनि त वञी कलंदर जी दरगाह वञी वसाए उते ॿुहारी दुआरी ॾिए। उते जेको आहे सफ़ाई सुथराई करे सेवण में वञी वीचारो वञी वेहे। ऐं हाणे भली ज़रदारी सिधो अली हसन ज़रदारी कनि सिधो सो फरियाल अचे। हाणे असुलु मालिकियाणी त फरियाल आहे। असुलु वज़ीर आला त फरियाल आहे। जेकी मालिकियाणी आहे सभु हुनजे दर जा सलामी आहिनि। वॾेरा सरदार बीठा आहिनि ऐं जंहिंखे उहो घुराए जंहिंसां उहो मिले। इहा ॻाल्हि मूंखे ॾाढी पसंदि आहे। फरियाल जी आहे मूंखे सिंध जी तारीख़ में हे वाहिद औरत आहे जंहिं सरदारनि वॾेरनि खे अहिड़ो झुकायो जेके कंहिं ग़रीब खे हारी मज़दूर खे इंसान बि न सम्झंदा आहिनि। उहो पंहिंजे बराबरि त छा पर उनखे कुर्सी ते विहारणु बि पसंदि न कंदा त हेठि विहारींदा मिटी ते विहारींदा सही सिधे तरीक़े सां सलाम हथ बि न ॾींदा। वीचारा पेरनि ते वञी किरंदा त हथ न ॾींदा। इहो फरियाल ज़बरदस्तु कमु कयो आहे। हे जेको सरदारनि ऐं वॾेरनि खे जेको झुकायो अथई नवाबनि खे ऐं वीचारा रुॻो इन में दुआऊं था घुरनि त अलाह करे उमिरि ते वञे। ऐं लॻे थो त हर महीने खां उमिरि ते वेंदी आहे। उहो बसि दुआऊं था घुरनि ख़ुदा करे उहो हिकिड़ो मज़ा आया शेर हूंदो न खुदा करे कि उनका बाप मर जाए बहाना बाप का और उनसे बात हो जाए। सो ॻाल्हाए जो न पियो सघे त हाणे कीअं आशिक़ वीचारो मजबूर कमज़ोर हुन साम्हूं जो अची वञे त डिॼी वञे। पोइ चई हाणे सां कीअं ॻाल्हाइजे खुदा करे त पीउ मरेसि त पीउ जे बहाने सां हुन सां ताज़ियत थी वञे ॻाल्हि ॿोल बि थी वञे। सो हे वरी वॾेरा दुआऊं घुरंदा अलाह करे उमिरि ते वञे जेका हुनखे को शायदि हर महीने नसीबु थींदो आहे। पर गुल खणी वञी बीहंदा दर ते पर उहा बि ज़ियारत सभु कंहिंखे उहो नसीबु नथी कराए। पोइ के आहिनि ख़ासि उन्हनि खे घुराए थी पर गुल सां फ़ोटू कढनि था
पर अख़बार में रखनि था, फेसबुक में रखनि था, बाक़ी हर कंहिंखे उहो बि कोन थी घुराए, गाह नथी विझे। इहो कमु ज़बरदस्तु आहे। फरियाल जो इहो कमु मूंखे ॾाढो वणंदो आहे, पसंदि आहे, जेको सिंध जी तारीख़ में एॾी ताक़तवर औरत, हालांकि त औरत खे त इंसान ई न सम्झंदा आहिनि। जागीरदाणे मुआशिरे में, मर्दाणे मुआशिरे में औरत जी कहिड़ी इज़त आहे, पर हिन माई जे आॾो सभु वञी झुकनि था। अहिड़ियूं भली ताक़तवर मायूं भली सिंध में हुजनि, ऐं असुलु ताक़तवर बि आहे त वज़ीर आला भली उहा थिए। भाई ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा त पंहिंजे पेर ते पाण कुहाड़ो हुयूं, जेकॾहिं उहो हुजे हा पीपल्स पार्टी में त माना वज़ीर आला हुजे हा, वरी क़बूल बि नथा कनिसि। ॿिनि माण्हुनि खे त पीपल्स पार्टी एॾो ज़िद करे बीही रही आहे, हिकु अरबाब रहीम, ॿियो ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा, इन्हनि खे नथा क़बूल कनि, चवंदा इहे असांखे खपनि ई न, भाई ॿिया जेके बि अचनि, जेको आयो सो अॻियो, पर हिन ॿियनि खे गाह नथा विझनि। सो जेके पंहिंजे पेर ते पाण कुहाड़े न, त हिनमहिल मिर्ज़ा वज़ीर आला हुजे हा। हाणे वरी शर्जील थिए, फरियाल थिए, अली हसन ज़रदारी थिए, यार ख़ुदा खे मञो वज़ीर आला मटायो, यार असांजा जेको आहे सो बर्दाश्त नथा कयूं। असां जेको आहे सो अहल बैत खे मञण वारा, हे जेको आहे सो सैयदनि खे जेके घर में मानी बि नथी मिले, पोइ अधु चांहि बि जेको उधारो पीए थो होटल ते, उहो 10 कट हुनखे उधार जा थी था वञे, होटल वारे खे पैसा नथो ॾिए, पोइ तबियो वेठो त होटल ते सैयद खे ॻाल्हाए, हेॾो सैयद जो शान, सैयद मेरो त बि 5 सेरो। सो महिरबानी करे इहो कमु जेको ॿुधूं था, इहो थियणु खपे, वज़ीर आला तब्दील थियणु खपे। मुराद अली शाह खे वञी छॾनि त वञी कलंदर जी दरगाह वसाए, उहो क़ाबिल आहे माण्हू, पर हुनजे वीचारे जे हथ वस कुझु कोन्हे। पर हथ वस जेको कमज़ोर हुजे न, उनखे पोइ उहिदो बि न मिलणु खपे। जेको ताक़तवर आहे भली जेको बि हुजे, उहो वज़ीर आला उनखे थियणु खपे, वज़ीर आला तब्दील थियणु खपे। ॾाढो माण्हू सैयदनि खे ॻाल्हाइनि था, इहा ॾाढी ख़राबु ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि न आहे।